नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त सिंध में मौसम तब्दील जा ज़राइत ख़तरनाक असरात, उपत में 50 सैकड़ो घटताई, सरकार उपाء न वरता त हर 100 सालनि खां पोइ आहिस्ते आहिस्ते मौसम तब्दीली अची वेंदी आहे। हिन वक्त असां तब्दीली जे मरहले में गुज़री रहिया आहियूं, जंहिंजो आलमी सबब आहिनि माहौलियाती माहौल। सरकारी मौसमी तब्दीलियुनि मुताबिक़ कणक, कमंद, केलो, वोण ऐं भाॼियुनि जूं नयूं जिन्सनि खे मुतारिफ़ कराए हंगामी बुनियादनि ते उपाء न वरता विया त सिंध में ज़री मैशियत ख़त्म थी वेंदी। लतीफ़ शाह, उडेरोलाल ऐं ख़ैबर में हिन साल ॿियनि सालनि जी भेट में तमामु वधीक थधियुनि हवाउनि जे लहर लॻण करे बीठल फसलनि तमामु घणो नुक़सानु पहुतो। इन मौक़े ते सैयद अब्दुल लतीफ़ शाह, सरवर राजपर, सैयद अब्दुल अज़ीज़ शाह, न्याज़ अली खासकेली, मोहम्मद हयात राजपूत, मोहम्मद असलम राजपूत ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ॿिनि सालनि जे भेट में हिन साल सर्द हवाउनि जी वधीक लॻण करे सर्दी तमामु वधीक। हिन लाइ हुकूमत तरफ़ां असांजी ज़मीनुनि खे का बि सब्सिडी न ॾिनी वई आहे। ॿिए तरफ़ केलनि जे वापारी अली मोहम्मद कुरैशी चयो आहे त हिन साल वधीक सर्दी करे केलनि जे बाग़नि खे नुक़सानु पहुतो। सीउ जे करे केलनि जूं फरियूं तमामु नंढियूं थी पवनि थियूं। नयो पोखियल केलो सड़ी वियो आहे। मथां वरी पाणी जी खोट, असां त तबाह थी वेंदासीं। असीं हुकूमत खे अपील करियूं था त असां वापारियुनि जे थियल नुक़सान जो अज़ालो करे असांजी माली मदद कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।